दिल जा वहम विसार हण ठाला फिर ठाकरे आदि झारू झार मथा तेल करा बात मताव मुझा काबिल एहतराम मरकजी सदर साईं गुलाम रसूल महर साहब शेर सिंध उस्ताद मोहतरम साईं रफीक जरा साहब मोहतरम साईं गाजी खान जमाली जिले दादू सां ताल्लुक़ रखण वारो बहादुर लीडर ऐं स्टेज ते ॿिया दोस्त जेके वेठल आहिनि ज़िलनि जा सदूर साहिबान तहलकनि जा सदूर साहिबान मुंहिंजूं भेनरूं ऐं दोस्त जेके टीचर्स परे परे खां कई आया आहिनि ऐं प्रेस करीब जा दोस्तो अस्सलाम वालेकुम जी उस्ताद जी बेटे सभ खां पहिरियों ई हैदराबाद डिवीज़न जे दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो जे तमाम बेहतरीन प्रोग्राम रखी जेका दोस्तनि जी हिम्मत अफ़ज़ाई आहे उनखे सलाम पेश थो करियां ऐं असां उन सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। हीउ जेको प्रोग्राम आहे सो जेका तहरीक साईं गुलाम रसूल महर साहब शुरू कई आहे इहा तहरीक साईं सरदार शाह जे ख़िलाफ़ आहे। साईं सरदार शाह असेंबली फ्लोर ते जेका उस्ताद जी तज़लील करे थो ऐं जे उस्तादनि जे ख़िलाफ़ जेको ॻाल्हाए थो उन जे ख़िलाफ़ उहा तहरीक आहे। ही उहा तहरीक जेसीं तक ताईं जारी रहंदी जेसीं ताईं असां सरदार शाह खे न हटाईंदासीं ऐं उनखे जेकर उहिदे खां मिनिस्ट्री न ॾींदी तेसि ताईं असांजी तहरीक जारी रहंदी ऐं जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। उन खां पोइ असां आलिया अदालत जे जज खां मुतालबो था कयूं त साईं सरदार शाह जेका निसाबी किताबनि में 2 सालनि खां वठी मुसलसल जेका करप्शन कई आहे उनजी फिल्म फोर जांच कराई वञे। उन खां अलावा करप्शन फर्नीचर में जेका करप्शन कई वई आहे उनजी फिल्म फोर जेका अदालती जांच कराई वञे त केतिरो फर्नीचर उनमें असांजा डायरेक्टर छो न शामिल हुजनि उनमें असांजा सेक्शन ऑफिसर छो न शामिल हुजनि उनमें जेके मिनिस्टर हुजनि शामिल छो न हुजनि इहे जेके उनजा पीए जेके हुजनि उहे शामिल छो न हुजनि जेके बि उनमें माण्हू शामिल आहिनि ऐं उन्हनि खे उहा सज़ा मिलणु खपे। उन खां अलावा असांजी दोस्तनि खे ज़हन में हिकु ॾियनि त दोस्त जेके फेसबुक ते लिखंदा उहे चवंदा तव्हांजी जेका तहरीक आहे सरदार शाह जे ख़िलाफ़ सरदार शाह लही वेंदो त बि मात करे वेंदा। मुंहिंजा दोस्तो हीउ सरदार शाह जे ख़िलाफ़ तहरीक न आहे हीअ असांजे बका जी जंग आहे जेका असीं लड़ूं पिया। हीउ सरदार जे हक़नि ताईं असीं मात न करे वेंदासीं जेसीं तक ताईं साईं गुलाम रसूल असांजो मर्कज़ी अॻवान तव्हांखे सर्विस इंस्पेक्टर वठी न ॾींदो तव्हांखे 2001 खां वठी अपॉइंटमेंट जेका इनिशियल अपॉइंटमेंट खां असांखे रेग्यूलर न थींदो ऐं उन खां पोइ जेके बि उस्तादनि जा मुतालबा आहिनि उहे न असांखे मिलंदा। असां उहा कराची प्रेस क्लब हुजे सीएम जो दर हुजे या ॿी का जॻह हुजे असां उतां न मिलंदासीं। असां आख़िरी घड़ी ताईं उते गॾु वेठा हूंदासीं। जेकी दोस्त साईं बचड़ ॻाल्हायो मूंखे अफ़सोस थो थी वञे ऐं साईं गुलाम रसूल खे जस थो ॾियां जो अलाए छा दोस्त फेसबुक ते जेके लिखनि था ऐं साईं गुलाम रसूल खे शाबत थो ॾियां कहिड़ा लफ़्ज़ उस्ताद आहिनि। पहिरीं खे त असीं उस्ताद आहियूं असीं उहे उस्ताद जेके ॻाल्हायूं था हिन साईं मोहतरम गुलाम रसूल हिकु साफ़ीन माण्हू आहे। चलो ठीकु आहे हिन जंग त लड़ी आहे 3 सालनि में अंदर में हिन जंग लड़ी आहे जेको मिनिस्टर जेकॾहिं असांजी जेका पीसी वञे उनमें एकरी लिखे त बि गॾु साईं गुलाम अकेलो न हूंदो आहे। तव्हांजी 5 कमेटियां जेके डिस्ट्रिक्टनि जा प्रेसिडेंट हूंदा आहिनि उनमें अॻवान हूंदा आहिनि पर जे हुनजी नियत में हुनजी में खलल आहे त इंशाअल्लाह असां उहे पंहिंजा हक़ वठंदासीं ऐं दोस्त चवंदा बाबा साईं गुलाम कुझु न कयो। हीअ असीं जंग पंहिंजी उस्ताद पाण जो बितायूं पिया। असां चाहियूं था त ही जेके उस्ताद महिरबानी करे 100 तव्हां जमहूरी इफ़्तार साईं गुलाम हली रखो 100 रखो पर ख़ुदा ही जंग तव्हांजे बका जी जंग आहे। जेके जंग उस्ताद जेके तंज़ीमूं ठाहियो जेके चवनि था हिननि कुझु कोन कयो आहे मुंहिंजा भाउ जेकॾहिं ही कुझु न कंदा तव्हां बि कुझु कोन करे सघंदव। तव्हां अॼु तक छा कयो आहे
33+39 वारनि दोस्तनि केतिरियूं जंगूं कयूं तव्हांखे छा मिलियो आहे तव्हां पंहिंजे वॾनि जी इज़त न कई आहे तव्हां हुन सां गॾु न हलिया साली वारा केतिरा में चाहींदा उन करे तव्हां आऊं उन्हनि दोस्तनि सभिनी खे यंग खे ऐं जेके दोस्त असांजा दिलनि जा मां दोस्त न आया आहिनि मुंहिंजी उन्हनि खे रिक्वेस्ट आहे मुंहिंजी उन्हनि खे मोहबाना गुज़ारिश आहे त अचो 10 अक्टूबर ते ऐं मुंहिंजी भेनरुनि खे रिक्वेस्ट आहे असां जेकॾहिं घर वेंदासीं त असां उहा जंग न खटे सघंदासीं ऐं उन खां पोइ तव्हांजी हिन जंग में उहो माण्हू अॼु मौजूदु आहे जंहिं अॼु खां 14 साल असांखे 16 ग्रेड जेको 15 ग्रेड तव्हांखे वठी ॾिनूं इहा जेका पीसी हुई 16 ग्रेड जी ठहियल हुई पर असांखे मिलियो 15 छो साईं जो कौल आहे गवर्नमेंट खां जेको वठे हेकर तव्हां वठो ऐं घटि में घटि असीं हुनखे हासिल कयूं वरी असीं जंग जोटींदासीं उहा जंग 22 ॾींहं हली हुई दोस्तो उहा जंग 22 ॾींहं हली हुई जेके ज़िलनि जा सदर हुआ उन ते 26 माण्हू जेके बुखारी कैंप में वेठा हुआ बरसातुनि जे बावजूदि वेठा रहिया पाणी जो गदो प्रेस करके मथे चढ़ी आयो पर दोस्त तव्हांजा हिकिड़ो इंच में चढ़िया हीअ असांजी जंग उन खां बि वधीक जंग जेका लॻंदी असां उते जेके हरगिज़ न मोटींदासीं जेसिताईं असांखे असांजा पंहिंजा मुद्दा मंज़ूर न थींदा तेसिताईं असीं गॾु हूंदासीं ऐं गॾु रहंदासीं असांजे लाइ कहिड़ी जेका असांजी कुर्बानी ॾियणी पवे ऐं जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी छो जो मूंखां वधीक जेके मुंहिंजा मौसम मुंहिंजा दोस्त मोकिलण वेठा आहिनि ऐं इहे लफ़्ज़ जेके खणी जॻह वठूं जीअं उस्ताद जीअं